अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ज़बरदस्त धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं। तकरार ड्रामे जी छा नेक्स्ट एपिसोड में हाणे हाशू जो टाइम पूरो थी चुको आहे? छा हाणे मीर कावड़ में अची हाशू खे पूरो कंदो या नवाब खान खे? छा मूसा मीर खे कावड़ में मारे छॾींदो या वरी हू नवाब खान खे पूरो कंदो, या भावल मूसा दरिया खान गॾिजी ऐं मीर बि ठाह करे नवाब खान सां विढ़ंदो ऐं मूसा सां ठाह कंदो? छा थींदो छा न थींदो? बिल्कुलु दोस्तों, इन नंढड़े वीडियो में तव्हांखे ॿुधायूं था। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हाणे नेक्स्ट एपिसोड जॾहिं मूसा खे वेंदो सतार ॿुधाइण उन दरिया खां जो उतां किथे मूसा छितो थी पवंदो त हीउ छा थी वियो। हू नवाब खान ने नियापो मोकिलींदो, तयारी करे छॾ, पंहिंजा माण्हू जेतिरा पारा वधाइणा थी वधाए छॾ, ऐं तोखे कान छॾींदुसि। ऐं मूसा जो इहे तक ॻाल्हि ॿुधी करे नवाब खान ख़ुशि थींदो ऐं पुलिस खे बि जेको आहे हलो ॾेई छॾींदो ऐं सभिनी खे इहा ई ॻाल्हि कंदो जेको आहे मूसा जो रस्तो रोकियो। मूसा भावल सां मिले, नवाब मीर बि उते सतोवड़ खाण वेंदो ऐं पंहिंजी घरवारी खे उते छॾींदो राणी खे, ऐं इहा ई ॻाल्हि कराईंदो भावल खे, जेसि ताईं तूं दिलि सां इज़त न ॾींदे मां जेको आहे इनखे न वठी वेंदुमि। पोइ जेको आहे मूसा बि धमकियूं ॾींदो आहे, लेकिन दरिया खां रोके वठंदो आहे मीर खे, ऐं मीर जे लाइ मूसा बि बाहि ॿारियल हूंदो आहे। ऐं मूसा हाणे घणनि जे लाइ तख़्ता पलटी कंदो, ऐं जेको आहे मीर बि सबक़ु सम्झी चुको आहे नवाब खान जो। हू माफ़ियूं वठंदो, सभिनी खां माफ़ियूं वठंदो, भावल खां, मूसा खां, सभिनी खां, राणी खां माफ़ी वरिती ऐं इन्हनि जे लाइ घणो कुझु थियण वारो आहे। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायूं त नवाब खान बि जाल विछायूं वेठो हूंदो मूसा जे लाइ, ऐं जेको आहे मूसा खे फसाइण जे लाइ पुलिस जो जार ॿिया बि, ऐं बख़्शण जे लाइ बि ख़ैर जी ख़बर कोन आहे। मूसा उन खे बि माफ़ु कान कंदो, उन जे करे इहो कमु थियो आहे। दोस्तों हर वीडियो जी अपडेट सभ खां पहिरियां तव्हां ते पुॼाईंदा आहियूं। महिरबानी करे शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर करे छॾियो, जीअं तव्हांखे हर अपडेट टाइम सां मिलंदी रहे। असांखे ॾींदा इजाज़त। सब्सक्राइब